अस्सलाम वालेकुम तकरार ड्रामा में दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी धमाकेदार तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं, पूरी अपडेट ॾींदा हलूं जेका किस्त अचण वारी आहे। हाणे दोस्तों नेक्स्ट एपिसोड में सिजावल ख़ान पंहिंजे दोस्तनि सां हाणे सलाह कंदो ऐं नवाब खान खे मारण जूं तयारियूं कंदो ऐं सोची सम्झी उन जे लाइ क़दम खणंदो ऐं इहा ॻाल्हि बि कंदो नवाब खान खे कहिड़े हिसाब सां मारणो आहे ऐं पुलिस खां कहिड़े हिसाब सां बचणो आहे। छाजे करे नवाब खान ज़िंदा आहे त असां मारिजी वेंदासीं, नवाब खान वरी असांजे लाइ को न को मुसीबत स्टार्ट कंदो। इन जे लाइ दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सिजावल ख़ान पूरी पंहिंजी प्लैनिंग ठाहींदो, कोशिशि कंदो त नवाब खान खे रस्ते तां कीअं हटाइणो आहे। इहा कोशिशि उन जे लाइ दोस्तों ॾिसजो अन क़रीब वॾी हिकिड़ी मतिलबु नवाब खान जे लाइ मुसीबत आणींदी। सिजावल ख़ान पंहिंजे दोस्तनि सां बि अंदरूनी साथ ॾींदो ऐं अहिड़े हिसाब सां हू कमु वठंदो दोस्तनि खां जीअं नवाब खान जो रस्तो तंग कयो वञे ऐं उन खे रस्ते तां हटायो वञे। ऐं तव्हां दोस्तों नेक्स्ट एपिसोड में इहो बि ॾिसंदो त मीर जे घर हाणे हाशू वारा ईंदा ऐं इन्हनि जी मिट्री बिल्कुलु स्टार्ट थी वेंदी ऐं नवाब खान हाशू खे दिल्ली में ॿाहिरी त चई छॾियो आहे तूं बिल्कुलु मिस्ट्री कर मीर सां, लेकिन दिलि में हुनखे इहा ॻाल्हि न वणी। उहो इन जे करे हा कयईं त हाशू खे विञाइणु नथो चाहे। हुन ख़बर आहे मां न कंदुमि त हाशू मूंखे छॾे वेंदो, पोइ वरी मां कारे वेंदुमि। हाणे हाशू हूंदो त हाशू जे ज़रिए मीर खे बि मोटाईंदुमि ऐं मीर जे मोटी आयो त ॿ मुंहिंजा मतिलबु ताक़तवर माण्हू मूं वटि अची वेंदा। पोइ सिजावल ख़ान जो मुक़ाबिलो ऐं मूसा जो मुक़ाबिलो मां आराम सां करे सघां थो। इहा कोशिशि करण जे लाइ नवाब खान तॾहिं इजाज़त ॾेई छॾी हाशू खे तूं मीर सां रिश्तो कर। ऐं अचण वारी किस्तनि में तव्हां ॾिसंदो इन्हनि जो रिश्तो पको थी वेंदो ऐं मीर बि सोचण ते मजबूर थी वेंदो त हिन हा कीअं कई आहे, लेकिन हू बि शातिर आहिनि। मीर इहो बि दिलि में रखंदो थी सघे त नवाब खान नरमी भरती आहे मतां नवाब खान जी इन में बि चाल हुजे, लेकिन इन्हनि जी मिट्री स्टार्ट थी वेंदी दोस्तों अचण वारी किस्त में तव्हां इहो ॾिसंदो। बाक़ी रही ॻाल्हि मूसा जी दोस्तों ॿी वीडियो में तव्हांखे पूरी अपडेट ॾियूं था। असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।